इमदाद ॻाल्हि ॿुध, तूं सवाल कढण ते वेझे। शकील तूं पेपर खणी ईंदे ऐं माशूक तूं ॻाल्हि ॿुध, इमदाद जेकी बि सवाल कढे उहे झटि में मूं वटि पुॼाइजे। ईअं न थिए मतिलबु तुंहिंजो ध्यानु छोकिरियुनि जे क्लास ॾांहुं हुजे ऐं वात फाटो पियो हुजे ऐं हिते पेपर जो टाइम ई ख़तमु थी वञे। छोरा कहिड़ी वठ पकड़ में आयो? अदा सुभाणे पेपर आहिनि, उनजी तयारी पिया करी। पेपर जी तयारी ईअं थींदी आहे? हा छो? इमदाद सवाल कढंदो, शकील क्वेश्चन पेपर खणी ईंदो, माशूक सवालनि जा जवाब खणी मूं वटि पुॼाईंदो। वाह पुटु वाह। अच्छा पुटु वॾो थी तूं छा थींदे? अदा मां चवे थी मुंहिंजो पुटु डॉक्टर थींदो, पर बाबा हरू ज़िद करे वेठो आहे त न इंजीनियर थींदो। पुटु मां ई पिणे खे अलाए कहिड़ी दुश्मनी आहे सिंध सां। अदा अमां बाबा कहिड़ा असेंबलियुनि में वेठा आहिनि जो सिंध सां दुश्मनी पिया निभाइनि। बाबा ट्रेज़री ऑफिस में हूंदो आहे ऐं अमां सॼो ॾींहुं पिचण में पूरी हूंदी आहे। पर पुटु जंहिं तरीक़े सां तूं पढ़ी रहियो आहीं न, अहिड़े तरीक़े सां जे डॉक्टर थींदे त माण्हुनि जो कंदो खणंदे ऐं जे इंजीनियर थींदे त रोडनि या जॻहियुनि जो कंदो खणंदे, पोइ छा न पढ़ां? पढ़ण खां कंहिं रोकियो आहे? आऊं चवां पियो कापी करे पास थी तूं कहिड़ा लोॾा ॾींदे? कापी करे पास त थी वेंदे, पर क़ाबिलियत केरु ॾींदो? असांजो सभ खां वॾो मसइलो इहो ई था। तइलीम हूंदे बि जाइल आहियूं। 21 सदी में 16वीं सदी जी प्रचार करियूं था। अञा बि शुगर जे मरीज़ खे तावीज़ ऐं मलेरिया जे बचाव खां कारो धागो ॿधूं था। अच्छा अदा तुंहिंजो मतिलबु आहे इल्मु कोन हूंदो त एंट्री टेस्ट पास कोन करे सघंदासीं। पर अदा बाबा चवे थो तूं फिकर ई न कर, रुगो इंटर क्लियर कर। पुटु पिणे त तोखे हथ सां पियो तबाह करे, पर तूं थोरो इंसान थी। बाक़ी रहियो छा आहे असां वटि? डिग्री सां इल्मु नाहे मिलंदो ऐं इल्म खां बग़ैर दिमाग़ जो शौरी थियणु नामुमकिन आहे। इहा ई वजह आहे जो असां कॾहिं तरक़ी जी राह वठी कोन सघियासीं। असांजा मसइला अॼु बि उहे ई आहिनि जेकी अकबर बादशाह जे दौर में हुआ। सिर्फ़ु नाला ऐं खाता तब्दील थिया आहिनि, बाक़ी अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। पहिरीं बादशाहनि जी ग़ुलामी कईसीं, हाणे वरी पीरनि ऐं सरदारनि जी। तॾहिं बि अक़ल खां आरी हुआसीं ऐं अॼु बि बेअक़ल आहियूं। तॾहिं बि अहसास कमतरी जो शिकार हुआसीं ऐं अॼु बि साॻी हालत आहे। इन जो बुनियादी सबबु इहो ई आहे त असां तॾहिं बि तइलीम खां परे रहियासीं ऐं अॼु बि आहियूं। फ़र्ज़ु कर त तूं जंहिं तरीक़े सां पढ़ी रहियो आहीं, इन तरीक़े सां सॉफ्टवेयर इंजीनियर थी थो वञे ऐं माइक्रोसॉफ्ट कंपनी खे इंजीनियरनि जी ज़रूरत आहे। कराची में इंटरव्यू थियनि था, तोसां गॾु पंजाबी बि हूंदा, मुहाजर बि हूंदा, त पठाण बि हूंदा। पोइ तूं उन्हनि सां कीअं मुक़ाबिलो कंदे? पिणे जी सिफ़ारिश बिल गेट्स जे अॻियां हलंदी या 10 लख रुपया ॾेई तुंहिंजे लाइ सीट वठी सघंदो? असांजी क़ौम इन करे पोइते आहे जो असांजो तइलीमी निज़ाम कापी कल्चर ते ॿधलु आहे। इन मयार जी डिग्री दुनिया में किथे क़ाबिल क़बूल कोन्हे। इन तरीक़े सां असां सिर्फ़ु पंहिंजी सिंध जो ॿेड़ो ॿोड़े सघूं था। पर अदा शकील जो भाउ दुबई में डॉक्टर आहे, उहो कीअं वियो? पुट जेके क़ाबिल आहिनि उहे दुनिया में कामयाबु आहिनि। तुंहिंजे क्लास में 2-3 शागिर्द ज़रूरु अहिड़ा हूंदा जेकी पढ़ाई में महिनत कंदा हूंदा, पर उन क्लास में अक्सर तो जहिड़नि गधनि जी हूंदी आहे जेकी पढ़ाई खां पोइ जॾहिं प्रोफेशनल लाइफ में अचनि था तॾहिं या घर खे तबाह कनि था या मुआशरे खे। हीउ दौरु टेक्नोलॉजी जो दौरु आहे। हर माण्हू ॿिए माण्हू खां अॻियां निकिरण जी कोशिश में आहे। साॻियो ई फार्मूलो क़ौमनि ते बि लॻे थो। जेकॾहिं असां पंहिंजे अंदरि इल्म जी रोशनी न ॿारी, तइलीम खे न सम्झो, ईअं ई सिफ़ारिश या पैसे जे सहारे इदारनि में भर्ती थींदा रहियासीं, त इन अफ़रा तफ़री में हिकु अहिड़ो समाज जनम वठंदो आहे जंहिंजो बुनियादु नाइंसाफ़ी ऐं ज़ुल्म ते ॿधलु हूंदो आहे। असां वटि रिश्वत इन करे आम आहे जो असां हर ग़लति कम खे सही तरीक़े सां पेश करण जी कोशिश कंदा आहियूं। जेकॾहिं क़ाबिल माण्हुनि जे विच में नाअहल माण्हू न अचनि त रिश्वत जी गुंजाइश ई कोन थी बचे। जॾहिं तोखे कंहिं इदारे में भर्ती थियणो हूंदो त ज़ाहिर आहे तूं रिश्वत ई ॾींदे, छो त तूं नाअहल हूंदे ऐं तुंहिंजी इन रिश्वत जे करे कंहिं अहिड़े ग़रीब जो हक़ मारियो वेंदो जेको क़ाबिल बि हूंदो पर पैसनि खां महरूम हूंदो। पुटु अञा बि वक़्तु आहे। जेकॾहिं अञा बि असीं इन हाल में रहियासीं त उहो ॾींहुं परे कोन्हे जॾहिं असां पंहिंजे हक़नि लाइ न पर पंहिंजे वजूद खे ज़िंदा रखण लाइ विड़ी रहिया हूंदासीं। माज़ी जे ग़लतियुनि जी निशानदेही करियो, उन्हनि खे सुधारियो, दोहरायो न। तइलीम खां बग़ैर का बि क़ौम पंहिंजो वजूद बरक़रार नथी रखी सघे। इन करे साल्ट पेपर जे सहारे डिग्री खणी पंहिंजी क़ौम खे तबाह करण खां बहितर आहे किताबनि जो सहारो वठी पंहिंजी क़ाबिलियत खे उभारे पंहिंजी धरती जा हीरो थी वञो। इंसान में जॾहिं अक़ल वधंदो आहे त ॻाल्हाइणु घटि थी वेंदो आहे। असांजे अक़ल जो अंदाज़ो चिंची या ट्रैक्टरनि में लॻल टेप जे आवाज़ मां लॻाए सघिजे थो, जंहिंजो आवाज़ 10 किलोमीटरनि ताईं साफ़ ॿुधण में ईंदो आहे। तइलीम खां बग़ैर दुनिया अधूरी आहे। सुक़रात जे फ़लसफ़े में तइलीम हुई, एडिसन जे इजादनि में तइलीम हुई, लैलन जे इनक़लाब में तइलीम हुई, अमेरिका में हारी बग़ावत में तइलीम हुई, एटम जी इजाद हुजे या नासा जो अपोलो मिशन, बुनियादी सबबु तइलीम ई हुई। जापानी क़ौम 2 एटम बम भोगे बि दुनिया जी तरक़ी याफ़्ता क़ौम इन करे आहे जो उन्हनि तइलीम मां हथ न कढियो। इहा तइलीम ई हुई जंहिं क़ौमनि में शऊर पैदा कयो, पंहिंजे हक़नि खां आगाह कयो, ज़िंदगी खे जीअणु सेखारियो, तरक़ी जी राह ते हलणु सेखारियो। अॼु दुनिया में जेकी बि तरक़ी याफ़्ता क़ौमूं आहिनि सभिनि जो बुनियादु तइलीम ते बीठलु आहे। जेकॾहिं दुनिया सां गॾु हलणो आहे, पंहिंजी क़ौम खे ज़िंदा रखणो आहे ऐं हिन धरती लाइ कुझु करणो आहे त सिर्फ़ु हथ में डिग्री न पर पंहिंजी क़ाबिलियत खे उभारे पंहिंजे दिमाग़ खे सुजाॻ करणो आहे। छो त 5th जनरेशन में हथियार खां वधीक दिमाग़ ख़तरनाक हूंदो आहे।